अस्सलाम वालेकुम तांसुबा एसटीवी न्यूज़ आया वली मोहम्मद चारो नज़र विझो काज़ी अहमद खान साहिल इलाक़ो जे रिपोर्ट ते नज़र काज़ी अहमद थाने जे हद में मुख़्तलिफ़ चोरियुनि ऐं चाबी चोरनि जी वारदात में चोरी थियल मोटरसाइकिल सोलर प्लेट ऐं पानी मोटर चोरी थियूं। उहे SHO काज़ी अहमद वहीद शेख ऐं संस टीम जी रात ॾींहुं अणथक जदोजहद सां काज़ी अहमद भरिसां ॻोठ नूर मॉडल विलेज में छापो हणी हिकु जवाबदार करीमदाद खोसो गिरफ़्तार कयो वियो, जंहिं वटां चोरी थियल सामान रिकवर करायो वियो, जेको अॼु काज़ी अहमद थाणे ते असल मालिकनि खे वापसि कयो वियो, जिन में शफ़ीक चांडियो खे यूनिक मोटरसाइकिल, अलन चांडियो खे सुपर पावर मोटरसाइकिल, कुर्बान सहतो खे यूनिक मोटरसाइकिल, मोहम्मद रफ़ीक शेख खे यूनिक मोटरसाइकिल, पीर मुमताज़ शाह सोलर प्लेट, मोहम्मद खान जतोई सोलर प्लेट, सदाम हुसैन महर 2 सोलर प्लेट, सिकंदर अली खे पानी वारो मोटर वापसि ॾिना विया। उन मौक़े ते SHO वहीद शेख चयो त मुंहिंजी अवलिन तरजीह अमन अमान आहे। ॾोहारी भले केॾो बि ताक़तवर हुजे पर इहो कानून खां ॾाढो न आहे। जीअं त मुंहिंजी कोशिश रही आहे त ॾोहारियुनि खे सग समेत गिरफ़्तार कजे। अॻु बि चोरी थियल मोटरसाइकिलूं बि वापसि करायूं आहिनि। हाणे बि अमन अमान जी बहितरी लाइ कोशिश आहियां। जीअं त काज़ी अहमद जे शहरियुनि जो साथ रहियो त जल्द ॾोहनि ते ज़ाब्तो आंदो वेंदो। उन मौक़े ते फाइटर टीम इंचार्ज खुदा नोठो, थाणे जो वॾो मुंशी सैयद अरबाब अली शाह ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।